अॼु सुरखंभात जे हिकिड़े बैत जे हिकु लफ़्ज़ जी थोरी तस्हीर कंदासीं। बैत आहे त ऊंदाही अधरात में पिरीअ पसायो पाण, ऊंदाही अधरात में पिरीअ पसायो पाण, चंड कतिन साण पेही वियो पड़लाव में। हाणे शाह साईं जा जेके बि रसाला जिन जिन मुरतबनि तरतीब ॾिना आहिनि उन्हनि सभिनी इन बैत जी ॿी फिटर में लफ़्ज़ पड़लाव लिखियो आहे। पड़लाव असां चवंदा आहियूं ईको खे, यानी पड़ाॾो बि चई सघिजे थो, गूंजार बि चई सघिजे थो। इनखे साईं जो हिकिड़ो बैत आहे त पड़ाॾो सोई सॾु जेवर वाई जो लहे हुआ अॻहें गॾु ॿुधण में बथी आहे। त पड़ाॾो, पड़लाव, गूंजार साॻिए लफ़्ज़ जा मुख़्तलिफ़ आहिनि। त हिते जेको सो साईं ग़ुलाम रसूल साहब प्रोफेसर साहब जेका तहक़ीक़ आहे उन हिन लफ़्ज़ खे थोरो वज़ाहत सां लिखियो आहे त हिते लफ़्ज़ पोलार हुजणु घुरिजे, पड़लाव न। छाकाणि त पड़लाव जो वास्तो समातुनि सां आहे, ॿुधण सां आहे, पर पोलार खे अखियुनि सां ॾिसबो, यानी रोशनी जी हद जिते ख़तमु थिए थी उन खां पोइ पोलार शुरू आहे। त जीअं खिवण खे असां जॾहिं चमकंदो ॾिसंदा आहियूं त उनजो आवाज़ु असां ताईं पोइ पहुचंदो आहे। त समात ऐं बसारत ॿ अलॻि अलॻि शयूं आहिनि। त पड़लाव जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो आहे त उनजो आवाज़ सां वास्तो आहे। पर हिते सही बैत जी पढ़णी कीअं थींदी त ऊंदाही अधरात में पिरीअ पसायो पाण, चंड कतिन साण पेही वियो पोलार में। चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूर दबाईंदा।